कंदरकोट खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल खालिक चाचड़। सिंध हुकूमत पारां वर्ल्ड बैंक जे सहकार सां कश्मीर ज़िले में हैंड्स इदारे जी निगरानी हेठि ग़रीब माण्हुनि जे घरनि जी मुकमल थियण जो कमु तेज़ीअ सां जारी आहे। ज़िले जी टीम मुख़्तलिफ़ ॻोठनि में विज़िट कई ऐं डिस्ट्रिक्ट मैनेजर वीर भान तलरेजा उन सां गॾु हैंड्स डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मैनेजर आफ़ताब अहमद सुमरो, सीनियर इंजीनियर अब्दुल कदीर, सीनियर ऑर्गेनाइज़र नज़ीर अहमद सुमरो, फील्ड इंजीनियर्स रफ़ीक अहमद नूनारी, सनाउल्लाह पिणु गॾु हुआ। तंज़ीम जे अॻुवाणनि सां ऐं सभिनी ॻोठ वारनि सां मुलाक़ात कई ऐं घरनि जी विज़िट कई। ॻोठ वारनि ॿुधायो त असीं ॻोठ वारा तमामु घणा ख़ुशि आहियूं जो असांखे अहिड़ा पका घर मिलिया आहिनि। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त असीं हैंड्स इदारे ऐं SPHF वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जिन असां ग़रीबनि जी सार लथी। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट मैनेजर वीरभान तलरेजा चयो त कश्मीर ज़िले जा टोटल 14,007 घर मंज़ूर थी चुका आहिनि, जंहिं मां 8,969 DPC जो कमु ऐं 6,594 लेंटर जो कमु मुकमल थियो आहे, जॾहिं त 4,127 घर मुकमल तौर ते तयारु थी विया आहिनि, जंहिंखे रंग बि थी चुको आहे। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मैनेजर आफ़ताब अहमद सुमरो चयो त असांजी कोशिशि आहे त मज़बूत घर तयारु करायूं जीअं माण्हू कुदरती आफ़तुनि खां महफ़ूज़ रही सघनि।